हाँ हेॾा केॾा विया हुआ तव्हां हेॾी देर खां? तोखे यादि आहे छा? पिछले साल पाण ॾियारी में विया हुआसीं हिकु ज्वेलरी शॉप में। हा त उन शॉप में तोखे हिकु डायमंड जो सेट इलाही वणियो हो। हा यादि आहे न। ऐं मूं वटि उन सेट वठण जा पैसा कोन हुआ। हा यादि आहे। पोइ मूं तोखे चयो हो कि मां तोखे अॻिले साल हू सेट पक वठी ॾींदोसि ने जॾहिं मूं वटि पैसा ईंदा। हा हा यादि आहे चओ पोइ। त तव्हां डायमंड जो सेट वठी आया मुंहिंजे लाइ? थैंक यू। अरे न वठी कोन आयो आहियां। हुनजे पासे वारी दुकान आहे न वार कटण वारी, उते वियो हुअसि वार कटण। इन जे चक्कर में अचण में टाइम लॻी वियो।